सिंध मुक़दस अक़ीदो ऐं ईमान आ, सिंध अंजील गीता ऐं क़ुरान आ। अमर सिंध तोखे सिंधियुनि जो सलाम आ। ख़ुशी लम्हो ईंदो आहे जी, उन्हनि ख़ुशी लम्हनि में उनजो औलाद पंहिंजे पोयरनि खे यादि कंदो। बाबा ये शहीद आहिनि ऐं इहे वरी मैरान में मिलबा। जॾहिं अजरख ओड़े कुलनि ते हलनि था, समूरी सिंध जी सूंहं सहेड़े हलनि था, समूरी सिंध जी सूंहं सहेड़े हलनि था। तो दोस्तो असांजो प्यारो दोस्त ऐं मानवारो ऐं क़ाबिल एतिराम साईं इम्तियाज़ अली साहब सदर प्रेस क्लब ते मौजूदु आहिनि, जेके खेनि सिंगर बि आहिनि। अल्लाह साईं वॾी हयाती ॾिए ऐं साईं खां मौक़िफ़ वठंदासीं सिंध सां मोहबत इज़हार ऐं साईं खां कुझु लाइनियूं बि ॿुधंदासीं मोहबत लाइ। अचो साईं सां ॻाल्हायूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वॾी महिरबानी अवां जी। साईं मोहबत सिंध सां केतिरी आहे, बसि असांखे इहो ॿुधायो, दुनिया खे छा पैगाम ॾियणु था चाहियो? साईं मोहबत जी जॾहिं ॻाल्हि कयो था त माना हे जेको समुंड आहे न, इहो बि घटि आहे। हा माना मतिलबु त माना का जाइ न आहे, माना मोहबत जी माना बसि माना बेहद मोहबत आहे बिल्कुलु। इन जे बारे में कुझु लफ़्ज़ चवंदासीं त मोहबत जी घटिताई थी वेंदी। कुझु माना अव्हांखे ॿुधायूं था, माना हे माशाल्लाह असांजो जेको शो आहे उनजे बारे में। ओ अमर सिंध तोखे सिंधियुनि जो सलाम आ, जी जल सिंध तोखे सिंधियुनि जो सलाम आ। ओ अजरक टोपी अजरक टोपी कोहाड़ी निशाना, ओ कोहाड़ी निशाना, अमर सिंध तोखे सिंधियुनि जो सलाम। लव यू साईं, सदाईं आबाद हुजो। अल्लाह करे इहा मोहबत तव्हांजी सिंध सां सदाईं सरसाईं आबाद हुजे, सदाईं ख़ुशि हुजो। अदा किथां खां आया आहियो, पंहिंजी ज़बानी ॿुधायो दोस्तनि खे। असां शाहपुर जान या मोरो खां आया आहियूं हिते कराची में। तव्हांजो नालो अदा? अमजद अली बुगो। अमजद अली बुगो। सिंध सां केतिरी मोहबत आहे? सिंध सां वॾी मोहबत आहे। असां सिंध सां ई त प्यार आहे, सिंध जे लाइ त असां बि रहूं पिया। असां पंहिंजी मोहबत हिते ॾेखारणु आया आहियूं माण्हुनि खे, सिंध सकाफ़त छा हूंदी आहे, माण्हुनि सां मोहबत करणु, उथणु विहणु। असां हिते ॾाढो मज़ो अची वियो आहे। सिंध वारनि खां मिलिया आहियूं, ॿाहिरनि खां सभिनि खां ॾाढो माना बहितरीनु। दुनिया खे कहिड़ो पैगाम था ॾियणु चाहियो? त दुनिया त इहो ई चवंदी आहे बाबा सिंधी जेको आहे सिंधी खां वधीक को बदमाश आहे न। सिंधी महिमान नवाज़ी आहिनि। मां सिंधियुनि खे इहो ई चवंदुसि, पंहिंजी जीअं ई उथो था मोहबत नवाज़ी ॾेखारियो, इनशाला असांजी मोहबत नवाज़ी हलंदी रहंदी। ऐं सिंध सां ई प्यार आहे असांजो। GSM असां सिंध में ॼावाऊं, सिंध में वॾा थियाऊं। असां कॾहिं बि जहिड़ो झटो न आहे ॾिठो। असां मोहबत कंदड़ वारा माण्हू। वाह वाह माशाल्लाह। अल्लाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे। अल्लाह करे इहा तव्हांजी मोहबत सदाईं आबाद हुजे सिंध में। अल्लाह ख़ुशि करे। मुंहिंजा मारवड़ा जुग जुग शाल जियन, जुग जुग शाल जियन, कलंदर ख़ैरु कंदुनि। मुंहिंजा मारवड़ा जुग जुग शाल जियन, मुंहिंजा मारवड़ा जुग जुग शाल जियन। जिंदा है वतन अबाणा मोर न विसेरने। ते चाचू असांखे मिलियो आहे प्रेस क्लब ते सदर, ऐं अॼु सिंध सकाफ़त जो ॾींहुं आहे। चाचे जी ॾाढी अनमोल मोहबत आहे सिंध सां, ऐं यकीन कयो माने कि हिन उमिरि में माने कि जोश ऐं जज़्बो जेको आहे सिंध सां उहो ॾेखारण लाइ कराची प्रेस क्लब ते पहुतो आहे। ऐं दुनिया खे इहो पैगाम ॾियणु थो चाहे त असां सिंध अमन परस्त माण्हू आहे, असीं लतीफ़ जा पारखू माण्हू आहियूं। अचो त वधीक साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अस्सलाम वालेकुम चाचा। जी संदेश वालेकुम। अॼु असांजे लाइ ख़ुशीअ जहिड़ो ॾींहुं आहे, सकाफ़त जो ॾींहुं आहे ऐं वतन जे हुब ऐं महबत जो ॾींहुं आहे। छो जो अॼोके ॾींहं ते जेके असांजे लाइ थींदो आहे त जेको असर ॻाल्हियो टोपी ऐं जेको अजरक आहे, पटको आहे, इहो असांजी हिकिड़ी निशानी आहे ऐं शान आहे ऐं सुञाणप आहे असांजी। इन जे लाइ सिंधी क़ौम सदाईं जेका अदम तशद्दुद जे हामी रही आहे। कॾहिं बि कंहिं बि मुल्क ते आज़ादीअ सूरत में बि हमिलो कोन कयो अथई। सदाईं सिंध जे मथां हमला थींदा रहंदा आहिनि ऐं सिंध दफ़ाई हालात में रही आहे। अॼु जेको हिते आया आहियूं, अॼु जेके बि सिंधी क़ौम जा मिसिंग पर्सन हुआ दोस्त, उन्हनि जो प्रोग्राम कयोसीं ऐं उन्हनि जे लाइ इन जे लाइ जॾहिं बि ख़ुशीअ लम्हो ईंदो आहे
उन्हनि ख़ुशीअ लम्हनि में उनजो औलाद पंहिंजे पोयरनि खे यादि कंदो। बाबा ये शहीद आहिनि ऐं इहे वरी मैरान में मिलबा। अवां जो तजज़ियो, अवां जो जेको मौक़िफ़ आहे उहो सिंध धरती वारनि जे लाइ हिकु वॾो एज़ाज़ आहे ऐं अल्लाह करे इहा मोहबत तव्हांजी सदाईं आबाद हुजे। उन्हनि खे यादि कयो आहे। अॼोके ॾींहं ते बि अॼु असांजो ख़ुशीअ जो लम्हो नचण ॾींहुं हो, पर असां उन टाइम ते बि धरती आशिकनि खे कोन विसारियो आहे। जीअं देश। महिरबानी। सिंध जो ॿियो यगानो आशिक़ चाचा तव्हां बि बिहो हिते साइड में, उनखां इंटरव्यू कंदासीं, ॾिसूं त साईं जी वतन सां केतिरी मोहबत आहे, वतन जो जज़्बो केतिरो वसी अंदरि समायल आहे। अचो त साईं सां मिलूं। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। अदा तव्हांजो नालो? फ़कीर मोहसिन कलोड़ो। फ़कीर मोहसिन कलोड़ो। साईं सिंध सां केतिरी मोहबत आहे? सिंध मुक़दस अक़ीदो ऐं ईमान आहे, सिंध अंजील गीता ऐं क़ुरान आहे। असां दोस्तनि खे इहो पैगाम ॾींदासीं, अॼु तमामु ज़बरदस्त ख़ुशी थी रही आहे जिथे ॻाढ़ा परचम आहिनि, यानी हिते को बि पीपलो आहे या लीगलो आहे या कंहिं बि तंज़ीमुनि जो वास्तो रखे थो, पर अॼु ख़ुशी थी रही आहे जो हुननि खे शर्म थिए थो त असां पीपलनि जा परचम कीअं खणी थी अचूं। पोइ हुननि जी मजबूरी आहे त जीएसएन जो परचम खणी अचनि था, या हुननि जी मजबूरी आहे, यानी हुननि जा मुफ़ाद भई पीपलनि में आहिनि, पर ॻाढ़े परचम वारो वज़न को खणंदो आहे। तंहिं ते चयो आहे त हू सदायती सभु खां बुख न बासे खां जे ही ते ही ज़ात जी जुंबश काने जा मूसीअले साह जा जी मिठो न करे, यानी सदाऊं त हर को हणंदा पर बीहंदो को आहे। तंहिं करे असांखे ख़ुशी थी रही आहे त अॼु कराची जहिड़े शहर में लखे सिंधी जेको आहे सो ॻाढ़ो परचम खणी बीठा आहिनि, इहा ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। पर हिन सां गॾोगॾु पर जुमिरनि हणण खां पहिरियां इहो सोचो त छा तव्हां आज़ादु आहियो, छा हिन मुल्क में तव्हां आज़ादु आहियो, तव्हांजो ज़मीर आज़ादु आहे, छा तव्हांजो मुल्क आज़ादु आहे, छा तव्हांजो वतन आज़ादु आहे, छा तव्हांजा वसाइल आज़ादु आहिनि? न, कॾहिं बि न। तंहिं करे जुमिर हणण खां पहिरियां इहो सोचींदा कयो त तव्हां हिकु ग़ुलाम आहियो ऐं ग़ुलामनि जूं ख़ुशियूं न आहिनि हूंदियूं। हा, इहे तमामु तव्हांजी दिलि नथा टोड़े सघूं त हीअ ख़ुशीअ जहिड़ो मौक़ो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त ग़ुलामनि जूं ख़ुशियूं न आहिनि हूंदियूं, ग़ुलाम हूंदा आहिनि। तंहिं करे सभ खां पहिरियां सिंध आहे, सभ खां पहिरियां सिंध आहे, सिंध अफ़ज़ल आहे, सिंध इबादत जे लाइक़ु रही आहे। साईं जो शॉर्ट जेको साईं जो हिकिड़ो हिन में वॾो मैसेज समायल आहे, चए थो ही अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे, असां तव्हांजी दिलि नथा टोड़ियूं, हिते गॾु थी करे असां इहो पैगाम इहो वचन कयूं त असां ज़ालिम साम्राज्य जे ख़िलाफ़ बि हिकु आवाज़ थी करे असां अहिड़ी जंग जोटियूं जंहिंसां असांजा पंहिंजा वापसी जेके असांखा हक़ छिनिया विया आहिनि उहे असांखे मिली सघनि। हिकिड़े नंढड़े मैसेज में साईं जी गुफ़्तगू ॿुधोसीं। मुंहिंजा मारवड़ा जुग जुग शाल जियन, जुग जुग शाल जियन, कलंदर ख़ैर कंदुन। मुंहिंजा मारवड़ा जुग जुग शाल जियन, मुंहिंजा मारवड़ा जुग जुग शाल जियन, कलर कयूं प्यार। तो दोस्तों ही असांजो दोस्त आहे दीदार अली खोसो साहब जे प्रेस क्लब ते मौजूद आहे। हिन खां हिन जा दिली जेके आहिनि मौक़िफ़ आहे हिन जो जेको आहे सिंध सां मोहबत जो इज़हार मालूम कंदासीं। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। साहब किथां आया हो? लालकाने खां। लालकाने खां कई करे आया हो कराची प्रेस क्लब ते, छा ॾेखारण लाइ त असां सिंधी छा आहियूं? असां सिंध सां प्यार था कयूं, असां आया आहियूं सिंध जी मोहबत लाइ। वाह वाह साईं। ॿियो कुझु सिंध जे बारे में अवां चवणु चाहींदो? दुनिया में इहो ई ॿुधाइण था चाहियूं त असांजो सिंध सां हेतिरी मोहबत आहे। दोस्तों इन दोस्तनि सां मिलिया आहियूं, हिननि खे चयो बाबा सिंध जी मोहबत जे बारे में का मौक़िफ़ जो, हिननि चयो उन्हनि खे उल्टी शाइरी मूं ॿुधाई, हिननि चयो बाबा इहा शाइरी तूं ॿुधायो। मां चयो बाबा तव्हां यादि कयो शाइरी सिंध जे बारे में ॿुधायो। हिननि खे शाइरी असां ॿुधायूं था त केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो रहे न सघंदो नक्शो सिंध जो, चवंदो रहंदो रत असांजो, जिए सिंध जिए सिंध जिए सिंध।
ऐं सिंध जा यगाना आशिक सिंध जे कुंड कुर्च मां पहुतल आहिनि सिंध प्रेस क्लब ते ऐं हिननि खां मौक़िफ़ वठंदासीं इज़हार मोहबत सिंध सां ऐं हिननि सां अचुत कयूं था ॻाल्हि ॿोल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं किथां आयल आहियो? ज़िले सांगड़ का बा। साईं अदा किथां आया अथव? ज़िले सांगड़ का। साईं सिंध सां केतिरी मोहबत आहे? सिंध सां एतिरी मोहबत आहे जेतिरी मां सां मोहबत आहे न एतिरी सिंध धरती सां मोहबत आहे असांजी। वाह वाह साईं, अल्लाह करे इहा सिंध सां मोहबत तव्हांजी सदाईं क़ाइम ऐं दाइम हुजे। अवां बाक़ाइदे ॾाढा बहितरीन नाराणी रहिया हुआ, असांखे हाणे ॿुधायो ऐं असांजे ऑडियंस खे ॿुधाए। तुम जुल्म की इंतहा पार करो हम सफर का दामन थामते, तुम जुल्म की इंतहा पार करो हम सफर का दामन थामते, तुम आओ हमको कत्ल करो, तुम आओ हमको कत्ल करो, हम खून बहाना जानते, तुम मंजिल से भटके हो मंजिल को जानते, तुम मंजिल से भटके हो मंजिल को जानते, जान हमारी कर दे वतन, ये जान हमारी कर दे वतन, ये जान तो एक दिन देनी है, तुम कितने बागी मारोगे और घर घर से बागी निकले। सिंधी का शायरी सिंधी ॿुधायो। जतो वडो को मच मचाए छजे कद गिची मां लाए छजे, वडो को मच मचाए छजे कद गिची मां लाए छजे, हलजे कंध ऊंचो करे हलजे कंधे का छजे। साईं बहितरीन शायर। घुमी फिरिया ॿिया बि सुबा तूं घुमी फिरिया, घुमी फिरिया ॿिया बि सुबा तूं घुमी फिरिया, सिंध सुबो ना मिलंदे किते माण्हू हर हिकु मोहबतिया, घुमी फिरिया ॿिया बि सुबा तूं घुमी फिरिया, पराए खे बि पंहिंजो करे सिंधी माण्हू तो मोहबत, पराए खे बि पंहिंजो करे सिंधी माण्हू तो मोहबत ॾे, ले न को का वधाई माण्हू सिंध पुकराई, घुमी फिरिया ॿिया बि सुबा तूं घुमी फिरिया, उन्हें दली तो गाए ॿुधाए ख़ासि केली तो सिंध खे चाहे, उन्हें दली तो गाए ॿुधाए ख़ासि केली तो सिंध खे चाहे, सिंध में अहिड़ी सचाई आहे मोहबत अहिड़ी मिलंदी आहे, घुमी फिरिया ॿिया बि सुबा तूं घुमी फिरिया। रोज़ बंद बातिए सिंध पई तबातिए घोड़ा माण्हू अञा सभु माठ में, माण्हू अञा सभु माठ में, छो माण्हू अञा सभु माठ में, रोज़ बंद बातिए सिंध पई तबातिए घोड़ा माण्हू अञा सभु माठ में, माण्हू अञा सभु माठ में, छो माण्हू अञा सभु माठ में, ईअं ॼण मजाल हुजे जो सिंध लाइ की न खणी लफ़्ज़ कुछो, बाक़ी हिक ॿिए जा पटका लाहिण लाइ सदाई सिंबरियो वतऊं, मुड़स माण्हू बाक़ी गैर सां न विहण ॼाणो, की वाह वाह थिए सिंध पई तबातिए घोड़ा माण्हू अञा सभु माठ में। व्लॉग जो नेक्स्ट पार्ट सुभाणे राति 9 बजे अपलोड थींदो। जन दोस्तनि जा मौक़िफ़ ऐं जन दोस्तनि जी शाइरी, जन दोस्तनि जा राय सिंध जी मोहबत जे बारे में कल राति 9 बजे अपलोड थींदा।